नाज़रीन असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सऊदी अरब तुर्किया ऐं मिस्र जे हम मनसिब सां राब्तो करे इस्लामाबाद में अमेरिका ईरान विच में थियल ॻाल्हियुनि में अॻु भराई बाबति आगाह कयो आहे। परॾेही वज़ीर इसहाक़ डार सऊदी परॾेही वज़ीर सां फ़ोन ते राब्तो कंदे ॻाल्हाईंदे चयो आहे त धुरियुनि लाइ जंगबंदीअ जे वाइदनि जी पासदारी इंतहाई अहम आहे। इसहाक़ डार ऐं तुर्क हम मनसिब विच में बि राब्तो थियो आहे, जंहिं दौरान ॿिन्ही अॻवाननि सिफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो आहे। तुर्किया जे परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि में सहूलियतकारी करण ते पाकिस्तानी किरदार जी साराह कई आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार सऊदी अरब तुर्किया ऐं मिस्र जे हम मनसिब सां राब्ता करे इस्लामाबाद में अमेरिका ईरान विच में थियल ॻाल्हियुनि में अॻु भराई बाबति आगाह कयो आहे। परॾेही वज़ीर इसहाक़ डार सऊदी परॾेही वज़ीर सां फ़ोन ते राब्तो कंदे ॻाल्हाईंदे चयो आहे त धुरियुनि लाइ जंगबंदीअ जे वाइदनि जी पासदारी इंतहाई अहम आहे। इसहाक़ डार ऐं तुर्क हम मनसिब विच में बि राब्तो थियो आहे, जंहिं दौरान ॿिन्ही अॻवाननि सिफ़ारती कोशिशूं जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। तुर्किया जे परॾेही वज़ीर इसहाक़ डार सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे अमेरिका ईरान विच में ॻाल्हियुनि में सहूलियतकारी करण ते पाकिस्तानी किरदार जी बि साराह कई आहे।